हेलो, ही मेंजी टिकेट आहे. मार्शमेलोज बिल्कुल ना. अहो मुमकिन नाही. मठायूं मून की डेओ ऐं हाड़ी तो अंदर वही सगो था. तो तमाम खराब आयो. का वड़ी गाले नहीं. हे बीहो, तो मठाइन सा फिल्म डसन न था वही सगो. हैन के बधे फ्रैंक. हाँ, फिल्म जी मके अदाकारे आहे. ओह माफ कजो. यकीनन तो अंदर वही सगो था. सचपच मां बहनी चाहियान थी पर मनो किन करियान. हाँ सही आहे. मान बी अदाकारे इन्हें जो रूप इख्तियार कंदीस. हे तो आज सिनेमा में मठायूं न था कड़ी वही सगो. मान मके अदाकारे माहे कायान मुन की वंडियो. वाह एक भी अदाकारे. हाँ ओए आहा के रहे. तो अन कनन जी बारी में गाला ही रही आयो मुन की वंडियो. छा मामलो आहे. तो अन मुन जरा कपड़ा छुपाता आहे. मां असल अदाकारे आहियान. ना मान असल अदाकारे आहियान. मान कजे बे न तो समझान पर ये तमाम दिलचस्प आए. हल जान हतियच. ठीक आहे. आहा मिस एनेड मनहन जो मतलब तो वाकई एनेड नहीं हो तो नकले आई हो. मुन तो के बधाई हो. अहो बेहतर आए. खैर माँ फिल्म दसवयन थी. मेहरबानी. आहा मनहन जी केट कथी आहे. ओ हती आहे. हे करी कसम जे खूबसूरती आहे. हेलो छा मां अंदर वही सग्यान थी. मेहरबानी. हे मनहन जी केटा है. बी हो तो आप मार्शमेलो सान अंदर न था वही सगो. मठाइन जी इजाजत नहीं. शायद तो हाँ पनहन जो इरादो बदला ही दियो. मून की अफसूस आहे. आओ मूनती असर न थो करी. मान तो आके पैसा डेढ़ लाई तैयार आयान. छा तो आन राजी आयो. ओ तो आ मून की रशोडनी. ठीक आहे. माँ तो आके एक मार्शमेलो डेंडस. भी हो मुन के एक बना गरजी. मुन की कजे बना गरजी. मान काधी कान सवाए ई डसंदिस. सचपच मून के कोहल गोलड़ो पुंदो. बी हो माँ एक महाड़ो बड़जी वेंडस. बस अहोया है जबरदस्त. आसान के मजी माड़वारी वन लत के न हो साड़ गरजी. बी हो तो आंजी कीट कथी आहे. ओह छा तो वाकरी आहा वनाई छड़ी आहे. न अति आहे. ठीक आहे वण्यो. होरी मां अंदर हेलियो वेस. ओह एक खूबसूरत छोकरी बिल्कुल मिनंजी बरसाना है. हेलो अति. हेलो चमा तो की चमीडी सगान थो. तोहान छा करी रही आयो. मिनहन जी वेजो ना अचो. ओह मन जान थो. मून के गार्ड जी केबन मां कजे मार्शमेलोस गहरजन. पोए है खूबसूरत छोकरी यकीनन मून के पनन जो नंबर डिंदे. ओह कम करी हुए. ओह छा तो आके पसंद आयो. मां तमाम खुश आयान. हेलो मां ब्रिटनी बेन आयान. छा तो हन वट पियन ला कजे आहे. सब कजे तैयार थी वेंदो. एक सेकंड भी हो. ही चाहे एक महाड़ी जी लत. खैर लगी तो अति कोक जी एक गरीब बोटल आहे. थोड़ो इंतजार करियो. चा ओ ही कोक नहीं. माफ तो गहरान. हे गहस पीठियो. इनकी फौरी तौर बाहर करो. छाती रहे आए ना. हे तरीकी सान तमाम बेहतर आहे. खैर हे कीट सब कजे ठीक आहे पर मून के तोआंजी तलाशी वठड़ी पुंदे. तोआंजी होड़ी तमाम गहरी ढड़ी आहे. तुआ इनमें मथेऊ कड़ी सगसो था. आहा मां सब कजे डेसी रहे आयान. हे मून की ढेओ. ओ नो. बी हो हे संजीदे आहे पर मान जान थो त छा करो आहे. मून के एक ख्याल आयो आहे. माहन के कूलिन्स आई मेस्ती हारिंडन्स. हाड़ी असान काट जून सीखुन कंडा सीन.
ऐं अंधनि में मार्शमेलोस पोईंदासीं। ॾसो, हे बिल्कुल हिक हड़ी वांगर आहे। मूं उनखे हनके पंहिंजी जैकेट जे अंदर लकाड़ो पूंदो। अच्छो त हलो ऐं ॾसूं त ही तरीक़ो कम करी थो या न। हेलो गार्ड, हे मुंहिंजी टिकट आहे। मूं उनखे ठाहिण लाइ तव्हांजी तलाशी वहड़ी पवंदी। मां उम्मीद करियां थी त हो ध्यान न ॾींदो। महिरबानी करी। ओ, तव्हां वटि बि हड़ियूं न आहिनि? हाँ, मां तमाम मनफ्रेड आहियां। तव्हांजो डेनन सथो गुज़री। वाह, हाँ, अहो कम करी वियो। मां हाड़ी फिल्म ॾिसी सघां थी ऐं पंहिंजी मार्शमेलोस जो मज़ो वठी सघां थी। मज़ेदार। मां तमाम खुश आहियां। Whoa! Kate, he does. छा हो हड़ी काय रही आहे? अहो अजीब आहे। तव्हांजी टिकट जबरदस्त। हाड़ी मां ठाहिण लाइ तव्हांजी तलाशी वठंदसि। सभु कजे साफ़ आहे। तव्हां अंदर वञी सघो था। मज़ो करियो। बीहो। बार तव्हां एस्किटल सां सिनेमा में नथा वञी सघो। हे मुनके ढेयो ऐं हाँ, मुनके अफ़सोस आहे ऐं कानून आहिनि। ऐं मिन्हनि जूं टाफियूं न आहिनि। ओ, तव्हां तमामु गेव रहियो करी रहे आहियो। ओ, ठीकु आहे। तव्हां अंदर वञी सघो था, बट बस रड़ियूं न कजो। मुनके हाड़ी सजी टोकरी गरजी। न, हो नथो थी सघे। पोइ मां रड़ियूं करे शुरू कंदेसि। ओ, मंजा कन। छा तव्हां मुतमइन आहियो नंढड़ा शैतान? ओ, हेलो। ओ, मरन जा चीटोस करी पिया। उनकी गार्ड जी दसरकान हन की लकाड़ो पूंदो। ओ, मां केड़ो हल गोलियान। हेलो, हे मनन जी किट आहे। एक बियू बार, तव्हां वटि चीटोस आहिनि। पोइ मां रड़ियूं करे शुरू कंदेसि। न, मां पंहिंजा हेडफोन पाईंदसि। मां कजे बि नथो ॿधी सघां। गार्ड्स, हथी अचो। न, बिल्कुल न। मुनकी अकेलो करियो। मां तव्हांकी चीटोस ॾींदसि। मां म्यूजिक ॿधी सघां थो ऐं हिकु नयों कानून। वाह, हर नंढड़ी टोकरी वटि मथाइण जो हिकु सजियो बॉक्स आहे। मां सभिनी सां शेयर कंदेसि। हाँ, ही कजे तव्हां लाइ आहे। मुनकी एम&एम्स तमाम पसंद आहिनि। अहो मज़ेदार आहे। ओ, ही तमाम सुठो आहे। मां तमाम खुश आहियां। तव्हां अंदर वही सघो था। केतरी घड़ी टोकरी आहे। मां पंहिंजी सां गॾु तमाम घड़ियूं मज़ेदार शयूं कड़ी आहियां। छा तव्हां कानून नथा आहिनि? मुनखे सभु कजे ज़ब्त करियो पवंदो। बीहो। न न नो नो, हे सभु मंजूर मज़ेदार शयूं आहिनि। ओ, महिरबानी करी न। तव्हां सभु कजे कड़ी रहिया आहियो। ही मननि जूं पसंदीदा शयूं आहिनि। छा मां हाड़ी सिनेमा में वही सघां थी? महिरबानी, पर मथां इनकान खारे जो मज़ो न आई। हेलो, मां सिनेमा में आया आहियां। तव्हांजी कलैती हिकु असल इंसानी हथ आहे। केतिरी न खौफनाक ॻाल्हि आहे। ओ, जल्दी करियो, जड़न ते हथी को बहनाई। शुक्र आहे, हाड़ी मां कजे मज़ेदार शीन जो मज़ो वठी सघां थो। को बि मुनकी नथो ॾसे। ओ न न न। हेलो। हाँ, महिरबानी करे अंदर अचो। मथायो मनन जो इंतजार करे रहियो आहे। वयो वयो। खैर, अचो त स्कैटल सां शुरू करियो। मज़ेदार। खैर, हाड़ी मां हनकी कई सघां थी। हे हथ मथी मिस्टिक मान ठहेल हो। जी, हो हथ कई रही आहे। वाह, ओ, उनकी खराब महसूस थी रही है। हे सिर्फ एक मठो हथ आहे। खैर, हे शई तोहान की चैनल की सब्सक्राइब करण जी याद ॾियारी रहे। अति मज़ेदार वीडियोस आहिनि। मूं वटि खेत आहे। ओ, जबरदस्त। तव्हां अंदर वही सघो था, पर तरसो मूंखे पंहिंजो रौंडी को ॾियो। मूंखे अंजो मायनो कड़ो पूंदो। छा अंजे अंदर कजे आहे? मूंखे मिठाई जी खुशबू अची रही आहे। ओ, का बि मिठाई महकान बची न थी सघी। मां हे ज़ब्त करी रहियो आहियां।
आई रोए जी का जरूरत नहीं तोहान की अन बाबा तक में सोच अगर जी हाँ हाई घड़ो बेहतर आए तोहान हारी अंदर वही सगो था चामान अंदर वही सगन थो एक मन तरसो हाँ हे रही टिकट तरसो गहमो मशकूक आहे मुंह के अन बेक पेक के चेक करो पूंदो ओ एक दस्तानो चा तो अन बाक्सर आइयो माफी चाहे तो अचो अंदर अचो ओ हे बंद करियो ओ हाय चोलड़ी हे रही मनजी टिकट मुंह की वेडे ओ हन रॉन्डी की जेंदर चाहे ओह माय गॉड ना मनजी मिनी माउस बंद करियो हे मां सब कजे गोलियो वथंदस कजे बेनाई मैंने जो रॉन्डी को मुकम्मल तोते डांटी हुई आहे ओ माफी चाहे तो बच्चा मुंह के तुआन जो रॉन्डी को टेक कर दियो ओ हारी बेहतर आए ये हारी घड़ो वधिक कूल आए तो अच्छा कयो मैंने जो पसंदीदा रॉन्डी को ओ हती कजे चीटो जाहन मेहरबानी करे अंदर अचो हाँ कौन जी बड़ी मेहरबानी मुंह किस बिया को बढ़ाई छड़ियो भला हेलो ही रहे मनजी खेत तरसू कोका कोला ने माँ तुआन की कड़न बस सूरत में अंदर वड़ा न देंदस ओ ही इंसाफ नाई खमान हाड़ी अंदर अच्छी सग्यान थो ओ सबनी जो ध्यान मोते आहे ओ और ही औरत खतवान किया हो ना ही शिकारियो वयो तो वड़ी उमर वारन मार के पहरीन वड़ा दबो आए डैडी ने ठीक आहे दसो तहे पोड़ी औरत छकरी सगी थी एक पासी थी छोकरा ही सिक्योरिटी थी अमलो आहे ही कराहत जोगो आए मन जो खुश किस्मत अंडरवेयर मुन सांगड़ अचो त जित्रियो थी सग्यान मठायो कड़ून एक पाई आई एक फिल्म अनका बेहतर भी उछाती सगी थो मुत्तफिक आयान मन दाढ़ी खुश आयान मुंकी चिप्स पसंद आहन हती तमाम गेड़ियो लदीज शेउन आहन ही सजी फिल्म ला काफी आहन मुंह की चिप्स टी छोकरे ओ तो सब गजे थोड़ी छड़ियो आए हन के साफ करियो मुंह के एक ख्याल आयो आहे माँ हती पनहंजी तेल चिटन दोस्तन की छड़ींदस हुई सभी भजे वंडा आई मान सिनेमा में वणी सगेंदस बेहतरीन ख्याल आए ओ ना गार्ड बधो तो हाँ वठती तेल चिटा आयन अही तमाम बड़ा आयन ओ तेल चिटा घड़ी जंग आहे हनकी हटायो माँ माफी चाहया थी पर असल में माँ तोहां जी मदद करी सकें थी तेनहं करी सभी परिस्कून रहो माँ तेल चिटन का नजात हासिल करी रही आन मुनवट खास इलाज आए हे सख्त जहर आए तेनहं करी एहतियात करियो बेहतरीन हाड़ी माँ फिल्म जैसी सगन थी अहो एक शानदार ख्यालो ओह हाँ यकीनन माँ पेनहंजी पसंदीदा स्नीकर सन गड फिल्म डेसंदस शानदार ओ चा सब ठीक आहन तरसो कन्हन के बे मुन की चप्स काइंदी नसन गर्जी हेलो चामा तो आज किटन वती सगन थो जबरदस्त कोबे कहे पे जो सामान्य मथाई ना ईसाई ना जबरदस्त पर मां हर शे जो मायनो कंदस तो हाँ जा गबारा नाई रही आयान ओ मां माफी चायान थो आहो शर्मसार कंडर हो हेलो हे रयोन असन जोन कीटन असन की फिल्म डेसड़ी आए मैनहन जी दोस्त जी तबीयत ठीक नाई ओ मां माफी चायान थो यकीनन तो हाँ अंदर वणी सगो था मैंडी असन करी डिकारियो
असन सिनेमा में आयोन मठायून बाहर कढो। यकीनन हे पकड़ियो असान स्प्राइट पी सगन था आई गार्ड की खबर बन पुंदी दत्थो मानन के हिन खास बोतल में वजी रही आयान हे हेक आईवी वैंगर हंदो लजीद हे दोस्तों सब कंपेरिन मजेदार वीडियोस लाइक सब्सक्राइब करन नव सारेंदा अच्युत पेनंजून मठायो ब चेक करियोन वाह हे तमाम लजीदा है अहो पेनंजू बेहतरीन ख्याल हो ब्रिटनी मंजू ख्याल आए तो मुन गैसन वार्न की गोली वटो आए चातवान शेयर करन चाइंदा उप्स हेलो मन तो की गोली वटो हे वटो ओ हे बजे हुआ ओ एक सेकंड मन किटून गोली वठन्स जबरदस्त पर तोआन चप्स न था रखी सगो तोआन के अहेज टण्यो पुंदियोन हे इंसाफ नाही ब्रिटनी दस हेलो चक्रियोन तोआन के ना है ओ मनंजा खुदा हे एमसी जैका है मुन की यकीन न तो अच्छी मां तोआन जी सब कान वडी फेन आयान एहतियात करियो चक्रियोन मां एक सादो मानो आयान चतवा एक तस्वीर कड़ी सगो था मां तो अंसन प्यार कंदी आयान ओ हेलो मिस्टर जैक तरसो पर मणजी कीसन में मठायो आहन आई मुन के है ख्याल आयो आहे मां पेनजुन सभी गेमी टोपी में वजी चेंडस जेन है मनंजी हेयर स्टाइल हजी गार्ड यकीनन मुन के अंदर वेन डेंदो इनकान पुए मां चॉकलेट जी स्कन माहित बेहतरीन चेन ठाइंडस जिन सभी रिपर्स वो ठंडिया है आई मथियोन मेंडियोन हे यार यो मान है कूल रिपर आयान पीट मां पेरियन बेरो तोआन बाबत बदी रही हो आयान हे भाव अचुब तोआन मुंह की सभी कलबन में बदी सगो था मुनवट कीट आए मुंह की अंटी तोआन लाए साइक कर दियो हत्ती खुद पीट जू ऑटोग्राफ आए मां तोआन के सयाणा बैन थो पर तोआन वही सगो था ओ हे रिपर्स तरसो तोआन माइक्रोफोन सारी टेओ मान दौरान गाय सग्यान थो हाँ मां मथा इंसान गर्ड अंदर वये में कामयाब थी बस लदीद ब्रिटनी अच्छू तहन यार डानन हलोन क्या तोआन असन कजे मथायो शेयर करी सगो था यकीनन चू करियोन शौक सान कायो लदीद हे तमाम लदीज आए मुंह की बग कजे गर्जी को बे माइक कान बची न सगेंदो ओ हेलो हेलो हे रही मनंजी कीट सब कजे ठेक आए पर मुंह की तोआन की चेक करो पोंदो सब कजे साफ आए अथु तोआन अंदर वही सगो था हे रही मनंजी कीट तोहन छा करी रे आयो मान जानान थो त है गल मथाइन मान थेला हैन मार्शमेलोस ना पर मनंजू गोल्डस्टो वापस करियो भला मान अंदर अच्छा चायान थी मुंह की तोआन जो किताब चेक करो पोंदो हो मुंह की है पसंद आयो तोआन सिनेमा में वही सगो था ओ मेहरबानी ठीक है हारी मनंजी वही जो वक्त आए होरी माँ पनंजी मठायन सांगत सिनेमा में वही कामयाब थी वेस अन बेवकूफ गार्ड की कजे बस समझे में ना आयो मनंजी किताब में चॉकलेटन जो जखीरो आए आई कैरिकर्स आई हर शे जेका मुंह की पसंद आए दसो मुनाओ कयन कियो मुन है किताब वर्तो आई अंजू वचवारो हुस्सो कटी छेयो पोए मुन अन की चॉकलेटन सां भरी छेयो मुंह कजे कैरिकर्स वर्ता आई मुंह की हेक बेओ शानदार ख्याल आयो दसो सब कजे कम करियो तोहान की सरफ सब्सक्राइब करो आए मेहरबानी दोस्तों तमाम गहरो मजो आयो
केतरी मजेदार फिल्म आहे. हे रही मनंजी टिकीट. ओ हे चाय च्युंगम. ओ न तो अनंतरा यकीनन अंदर न था वही सगो. ठीक आहे. मतमयन चामान हाड़ी अंदर अच्छी सगान थो. हा अंदर अछू. मनंजी टिकीट. तरसो मुंह की काय पेंजी शेन आई मठाई लाए तो आन जो मायनो कड़ो पुंदो. तो आन प्रोमेद आयो. मुंह की कजेबन न मिलियो तो आन अंदर वही सगो था. ओ तो आन बाबत छा ख्याल आए. कैरियर में खेर आए. हे मनंजू शरीर कतो आए रुचि की तंग करजे का जरूरत नहीं. ओ हा मान अंदर वे में कामयाब थी वेस. भला दियो ना हती को कतो नाई पर तमाम गहड़ियों मठायो आयन पारे दसी वथु. मूंग की गेम इस घर जन केतरी लजीदा है. हे चातवान आसान की बकाराई सगो था. हे सब मठायो मनंजियो आए को बहे न खड़ंदो. वाह केड़ा जबरदस्त तोहफा आहन. मंजो पसंदीदे रंग नीरो आही आई मुके नीरी शे मिली आही. मुके गाढ़ो काधो मेलियो आही. मुके बारन वारो काधो न घरजी. मुके पापकारन तमाम घड़ा पसंद आहन. मुनकन बस साई रंग वारा न काधा आहन. दोस्तों मां शुरू कर चायान थी. अच्छो ते डसू ही मशरूब तवा नहीं डेई थो. ओह मन हारी पाके तमाम ताकतवर महसूस करी रहा है. अच्छो ते सजी दुनिया जो चक्कर लगायो. ओ जिम मन हती कजबत करी सकान थी. ब्योचाई हती मुंडाना न डसू. मां शर्थी लगायन तो मां तोकी कड़ी सगान थी. हाँ मदद करियो. ओ खुदाई केड़ो अजीब दिन नाही. खैर मां वापस अची वया हयन. छोकरियो हारी तो हाजी वारी आहे. अच्छो ते कोशिश करियो. छा चकंदर आई टमाटा मंजो इरादो बदल जी वयो. मां तने जी मदद करिया नकूल पंजो वाट कोलियो झास तो की मलल लाए आमेरियो आही. अरे मुके ये जायको बलकल पसंद ना आयो. छी खैर हाँ तने जी वारी आही. हकमन तरसू मंजी टीडी चश्मी की डसू. छा तोहा की ही घर जी मेहरबानी. हारी असा फिल्मों डसी सगुन था आई पाप कारण काई सगुन था. ही जी को बे आई ही पाप कारण सायरन जाहन तने कर ही मन जाहन. तरसू मान न समझी सगीस. खैर हो मजेदार हो. नकूल तनंजी चुप्पन आई कनन की छाती वाही. छा ओ मंजा चुप मंजा कन. खैर ठीक है माजिजा आहन. मंजा केड़ा अजीब कन आहन. छोकरियों बस हाड़ी घड़ो थियो. ओ नवान तोहफा. मुकी ही चिगम तमाम घड़ी पसंद आई. ही नथो थी सगी. बर्गरन जी पूरी प्लेट. मंजी ख्याल में मुकी उन मामली में एहतियात करो पुंदो. माँ फेरियान वया चायान थी. माँ वाकई ही गारा बर्गर कायन चायान थी. माँ शर्त थी लगायन ते माँ नदमंट में काई सगान थी. खैर अच्छो ते एंग करियो. मजेदार. आखिरी वारो. वाह कम थी वेओ. ना आउच. जी को बे आई. मंजी ख्याल में मुमकिन में एक लूली पाप मिलियो आही. मल्ली वेओ उम्मीद आही ते ही मजेदार हुंदो. वाह मुंकी ही पसंद आयो. मेंढी पनंजी शेकाएं शुरू कर. खुशी आसान ही चीगम मथी आहे. मान जाड़न थी. मजेदार.
ओह आई तस्वीर तमाम प्यारी आहे। काश मां पंजी प्यार सां मिली सघां हा। प्रिंस चार्मिंग हेलो। ओह लिली खैर चैलेंज कबूल आहे। मां तो की हाड़ी देकारियां थी। उप्स हे गलती थी वई। आजो ते हंजी मदद करियो। अरे मां बची वई आयान। तो बे तुंहिंजी नकन की जा थियो आहे। ठीक आहे वाह आहो तमाम जबरदस्त आहे। मून की गमेज मेलियान आई मुंह वट चीगम आहे। खैर हेड़ियों केर शुरू कंदू। मंजी ख्याल में मान। ओ त्रिसु ही गाड़ो आहे मतलब ते ही मंजू आहे। अफसोस ही छोकरियों अहो नीरो आहे मतलब ते हो मंजू आहे। खैर मुंह वट सिर्फ जूस बाल्स बचियान। एक मिनट तरसो मां नया बेहन मां लुत्फ अंदोज थी सघां थी। वाह ही तमाम जबरदस्त तरीके सां डांट था। मून की ही पसंद आयो। हड़ी तंजी वारी आहे नकोल। आछो ते देसून ओह मंजी ख्याल में ही सिर्फ सान वधीक मजेदार थींदो। आछो ते कोशिश करियोन। ओह मून न सोचियो ते ही एतरा कड़ा थी सघन था। मेंढी पंजो का खैर ही टूथपेस्ट वांगर लगी थो। हाड़ी दंत साफ करन जो वक्त आई। ही थी वयो। अरे तूं छा पई करेन। ओ मंजा दंत हाड़ी नेरी रंग जा थी वयान। तरसू मंजी ख्याल में मून पंजी टूथपेस्ट की चीगम समझी वरतू आहे। वाह छा तुआनो डोकड़ो ठो। मंजी गच्ची हड़ी असां की छा करण घड़जी। ओह तरसू मून वट कंडर सरप्राइज आगाही। गाढ़ो पिज्जा जबरदस्त। मां न समझी सघीस। मून की बटन है मेलियो। खैर हाड़ी अन बाबत सोचियो मां पंजो कंडर काढ़ण लाइ वधीक इंतजार नथी करेस खान। मान हैरान आयां ते अंदर खड़ो रांडी को लकील आए। रस्ती सान नेरी चॉकलेट जो जायको बिलियो बेरी झड़ो आए। ही तमाम मजेदार ऐं जबरदस्त आहे। मजेदार ओ ना हक तेल स्टो ना ओहो अजीब आए। हेलो सबदी के तोहन केन आए हो। ओ ना तरसू ओ छा थियो। बावर्ची खाना में तेल स्टो मान अच्छी पई रहन। डाड़ी असां की बचायो। ओ हकड़ो चपली काफी होंदो। हा प्री थी वयो। मेहरबानी दाड़ी पोए मलंदासीन। बाय। अरे मून की हाड़ी पिज्जा काइणो आई। आयन लाए मून वट कड़ो बहतरीन ख्याल आई। छा थींदो जेकतन असां मुख्तलिफ थन मान हकड़ो वडोट करो ठायोन। छा तो की लगी थोते पोइ हंजो जायको वधीक बहतर थींदो। नाकाबिल यकीन। वाह ओ जबरदस्त आई। खैर अच्छो ते दसून हाड़ी मंजी वाड़ी आई। ही बटन अजीब आई। हेलो छा तुहान बटन दबायो। मून वट तुहान लाए हकड़ो सरप्राइज आए। तमाम गैर मामूली आइसक्रीम मुहतात रो हन में हकड़ो राज आए। छा तुहान जो छा मतलब आई। ही कच खौफनाक आई। तुहां की पंजो छेरो दसर घरजी हा। ही तमाम अजीब आई। ही हैरत अंगेज आई। ही तमाम कड़ो आई। मंजा हथाड़ी चमकी रही आहन। ओ ही तमाम रोशन आई। ही छा आहे। मंजी ख्याल में हाड़ी मूनवट सुपर पावर्स आहन। छोकरियों तो जो छा ख्याल आई। टी ब हक
अमटी बहक Nope. हे ओ दिलचस्प हकड़ी मंडी मुनकी हकड़ो हिंदवानो मेलियो आई यूहू अच्छो ते दसून फेरियो केर होंदो पत्थर कागज कीची ओ हा मान फेरियो आहियान खैर मोनकी मंडी जी शक्ल में हकड़ो लॉलीपॉप मिलियो आए ही तमाम जबरदस्त आए तमाम बेहतरीन ओ जबरदस्त अच्छा जी को बयाई अच्छो ते कोशिश करियोन केड़ो मथो आई ही सिर्फ हैरत अंगेज आई हकी वक्त मथो आई कुड़ो बई आहन हाड़ी मंजो वक्त आए ते मान पंजी हिंदवानी वाड़ी जिले मान लुत्फिंदोस थ्यान ही तमाम जबरदस्त लगी थी माम बिल्कुल परजोश आहियान तून तमाम खुश किस्मत आहिन मान बज न काइन दस पर ओ निकोल मोहतात रो हे मन माफी थी घरान लिली तो वट पंजो कादो आही ठीक आही आछो ते डसून मंजे ख्याल में हकड़ो गैर मामूली चिप्स आही उम्मीद आही ते ही तमाम मजेदार होंदो सतु तरसो ओ खदाई मुन की बचायो पर स्कून थी वयूं मुन वट हकड़ो वैक्यूम क्लाइनर आही हाई फाइव दोस्त असां जबरदस्त आहियोन केड़ी राहत मिली आही तरसो असां जा रंग मुकम्मल तौर ते तब्दील थी विया हन असां तमाम अजीब लगी रही आहियोन ओ हा